मां मोटी नुस पंजे मौजूद थे जवे तो मां घोड़े ते सवार थियो वञा हज ते काडे हज रस्ते में ॾिसां ते हिकिड़ो माज़ूर आहे मां ॾेखंदो मां दुआ घुरण वारो आहियां हज़रत मालिक बिन दीनार उन माज़ूर खे चयो हथ भी कपियल अथसि पेर भी कपियल अथसि रेडियूं ॾींदो थो वञे अदा काॾे थो वञे चए हज ते थो वञे बीठल सुभान अल्लाह नथा कयो अल्लाह हज़रत मालिक बिन दीनार चए अबा ॻाल्हाए न ये हले त जगह मां वटा मां खयूं हला त जवाब माज़ूर छा चयो सोन जे पाणीअ सां उन जे लफ़्ज़नि खे लिखिजे तॾहिं सोन जी इज़त घटि आहे उन माज़ूरनि जे लफ़्ज़ जो मान रब वटि अञा मथे छा चई साईं हलो था भली हज ते घोड़े ते सवार थी हज ते हलो मां परचाइण वञा यार खे घोड़े ते चढ़ी डिगी करे लहे करे वञा इहो माखो न थींदो तव्हां भली घोड़े ते हलो असां रेडियूं ॾींदा वञी यार परचाईंदा ॾाढो चओ सुभाण अल्लाह हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि चयो मां काबे में बुग़ुज़ उहो काबो जंहिंजी क़ुरान तारीफ़ करे इन अव्वल बैतियुं वुज़िअ लिन्नास सुभान अल्लाह ज़िक्र सुभान अल्लाह लल्लज़ी बिबक्कत मुबारका मुबारकम व हुदल लिल आलमीन का जगह ज़मीन ते कान अवल नंबर में बणियो त रब जो काबो बणियो आहे उहो काबो जंहिंजे जहाननि जे लाइ हिदायत जो मर्कज़ बणाई तिन शयुनि खे बरकत वारो कई ज़ैतून जे वण खे बरकत वारो कई पाणीअ खे बरकत वारो कई काबे खे जो बरकत वारो कई सब जो सुभान अल्लाह मां जो ॾिसां उहो माज़ूर काबे जो तवाफ़ पियो करे सुभान अल्लाह फलियतवफू बिलबैतिल अतीक हिकु हिकु लफ़्ज़ क़ुरान मां तो ॿुधाए अञा न वञे चओ पंहिंजी क़िस्मत खे रत रोईंदा आख़िरत में उहे माण्हू जन क़ुरान खे न सुञातो न सुञातो खिलंदा जन्नत ॾे रवाना उहे थींदा जन क़ुरान सुञातो काबे जो तवाफ़ पियो करे माज़ूर वरी जो ॾिसां त उहो माज़ूर सफ़ा मरवे ते पियो रेड़ियूं ॾे इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह जो सुभान अल्लाह एॾो सफ़ा जबल एॾो मरवो हाजी दा द्रोड़ उमरे वारा दा द्रोड़ अल्लाह 8 मिनट बयान कलाक में पूरो कलाक इंशाअल्लाह ताला सुभान अल्लाह 11 लगी 12 मिनट थिया 10-20 ते वेठो इंशाअल्लाह ताला
11 लगी 20 मिनटन ते खत्म कर दी। सुभान अल्लाह जो सफा मरे तेरे यूदी दे दिठो मार अठी तारीख मिना में दिठो मार नाई तारीख अरफात में दिठो मार या दे एदी रहमत दी वसे जेंगे किनारो ही कोने। सुभान अल्लाह सब जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह। हाजी मर्दमायू अरफात में खिलमो नार दावाई अल्लाह अकबर मर्दमायू ओ रब ओ मुंजा साईं जबलन जे दा गुनाह खणी आया उते आया जाते दादे आदम दादी हवा के माफी मिली आई रब तो माफी वठण आया जे तो घबरायो न गुनाह तांजा थोड़ा मुझी रहमत जा घनिया ला तकलतु मिन रहमतिल्लाह। सुभान अल्लाह तकरे कंदे भी ओ बुधो कुरान 8 मिनटन में दुआ थींदी इंशाअल्लाह झोली रहमत सां भरजी वई इंशाअल्लाह। मजूरी मिलंदी दुआ रात जो मुस्तरफे में दिठो मां मारे कन्ने खाली आसमान जे तो मर्द मायूं मथे मुंह करे रोई रब के तासन हेर कंदे हे कुरान हथन में आ नबी से जुके दुआयूं रब अरफात में कबूल कयूं तके जो मुस्तरफे में कबूल कयूं। सुभान अल्लाह अल्लाह काली आसमान जे तो वेई रोइन सदिन था उते भी दिठो मां दई तारीख पेरियो शैतान के पथरियूं बियूं उन खां पोइ कुर्बानी कबी शैतान के पथरियूं हणी बीठो अल्लाह हाणे चई मुंहिंजा रब ओ मुंहिंजा साईं जेको मुंहिंजे वस में हो उहो कमा कयो हाणे कुर्बानीअ जा पैसा कोन मां काॾों आया ओ मुंहिंजा रब हीअ कुर्बानीअ जे बदले में मुंहिंजी जान हाज़िरा कबूल फरमा। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चवे तो वो माज़ूर रड़ करे ज़मीन ते किरियो उते जो ते ज़बान खुलीस ज़बान ते कलमो अचीस उते जो ते दम परवाज़ थीस एड़ा लफ्ज़ ॻाल्हाई जो जान भी रब कबूल करे यो जिहाद अर्ज़ करण आयूं तो अल्लाह जो दीदार उन्हनि खे थींदो जंहिंमें ॿ ॻाल्हियूं फमन कान यरजू लिका सुभान अल्लाह क्यों त जेके आयता पढ़ी माना कया सुभान अल्लाह लिका रब्बी वलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा। हिकु अमल सालिह कर ॿियो मुंहिंजी इबादत में ॿिए खे शरीक न कर। हे कुरान हथन में आ जंहिंमें ॿ ॻाल्हियूं हूंदियूं 70,000 नूरानी पर्दा रब परे करे पंहिंजो दीदार करण वजूह यौमइज़ नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। सुभान अल्लाह दिल थरे जी कुरान
पर्दा हटी ना रब चवंदुसि मुंह मथे कर तो मां रब पंहिंजो दीदार कराए मज़ा थी उते इन्नल्लज़ीन क़ालू सुभान अल्लाह जो दुआ घुरा माना करे इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुभान अल्लाह जो गाजा सुभान अल्लाह सुमस्तकाम जय शख्स जो अल्लाह हुआ जेको जहान जो पालनार इन गाल ते पक्को थी बीठो मते यकीन कई दुख तकलीफा मारा वतन छजे कंडे बच्चा कुर्बान कई माल कुर्बान कई दुख दिखाई ई तकलीफ आयस पर यकीन माते कई हाणे हिन कुरान में चई मौत पोड़ी दो मात नूरी मलाक मोकले जन्नत जी बिशारत दे वारी सुभान अल्लाह मौत को अवल बिशारत जन्नत सुभान अल्लाह ये पट जारुमाल मलाक जन्नत में खनींदा ये मोयद के देखारींदा ई दम परवाल थी वेंदुसि जी अते मुल जवार निकरी वन सुभान अल्लाह ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लाह तखाफू वला तहज़नु व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून सुभान अल्लाह मलाक चौलस न कबर जो भाव कर न हशर जो रब तो वादो तो करे या कबर बारा मिटी हूंदी अंदर तो जेला पिश्त जो बाग बणजी वे कबर संवारनी थी आखिरत संवारनी थी बकम कर मजूरी कर कुरान जी गुलामी कर हुजूर जी बुद्ध जी जाए रब वट जन्नत अल्लाह ताला मौलाना अब्दुल वहाब साहब जी जलसे की कबूल फरमाए